अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार औमया मारवी थई दुआ भुट्टो नाज़रीन हेडलाइंस में ॾिठो वक़्तु आगाह कंदासीं। कराची खां कोरंगी पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। 6 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां मंशियात, चोरी थियल मोटरसाइकिल, हथियार ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे लाहौंडी स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में 2 मंशियात फ़रोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क्रिस्टल हथ कई वई आहे। ख़बर वाज़ा शेयर कई पिया। कराची मां कोरंगी पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं, 6 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां मंशियात, चोरी थियल मोटरसाइकिल, हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त लाहौंडी स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ कार्रवाई दौरान 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में 2 मंशियात फ़रोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क्रिस्टल हथ कई वई आहे। तफ़सील कंदासीं निज़ाम भुट्टो का। जी निज़ाम, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कोरंगी जिले में लांडी कोरंगी इंडस्ट्रियल एरिया ऐं अल्फला पुलिस कार्रवाई कंदे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां मंशियात, हथियार ऐं गोलियूं हथ करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त लांडी पुलिस जेको आहे 2 स्ट्रीट क्रिमिनल्स खे जेको आहे इमरान ऐं माजिद नाले सां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शहरी खां फुर करे रहिया हुआ त पुलिस बरोबरि कार्रवाई कंदे खेनि गिरफ़्तार करे संदनि कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिल, पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं आहिनि। जॾहिं त कोरंगी इंडस्ट्रियल एरिया पुलिस जेका आहे उहा कार्रवाई कंदे 2 मंशियात फ़रोश जवाबदारनि नसला ऐं वसीम खे गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां जेको आहे 62 ग्राम जेका आहे क्रिस्टल हथ कर जी दावा कई आहे। ॿिए तरफ़ जेको आहे अल्फला पुलिस जेका आहे कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान जेको आहे 2 मंशियात फ़रोशनि कश्मीर खान ऐं आज़म खान खे गिरफ़्तार करे संदनि कब्ज़े मां 1480 ग्राम गुटको माओ हथ कयो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे SSP कोरंगी कामरान खान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक कार्रवाई कई पई वञे। जी महिरबानी जी निज़ाम, आगाह करण लाइ।